हल त हलूं यार दिल बर ॾे 23-24 नवंबर ते उर्स सोहणे साईं जो सजण मुंहिंजे जे मर्ज़ीअ ते अल्लाह आबाद जी धरतीअ ते उर्स सोहणे साईं जो हल त हलूं यार दिल बर ॾे 23-24 नवंबर ते उर्स सोहणे साईं जो अल्लाह मोहब्बत उल्फत वारा संबरिया आशिक सारा हाँ हाँ संबरिया आशिक सारा अल्लाह मोहब्बत उल्फत वारा संबरिया आशिक सारा हाँ हाँ संबरिया आशिक सारा साईं वॾे जे वरसीअ ते अल्लाह आबाद जी धरतीअ ते उर्स सोहणे साईं जो हल त हलूं यार दिल बर ॾे 23-24 नवंबर ते उर्स सोहणे साईं जो अल्लाह वठ तू सीट कराए देरन दिल बर लाए हाँ हाँ देरन दिल बर लाए अल्लाह वठ तू सीट कराए देरन दिल बर लाए हाँ हाँ देरन दिल बर लाए नालो लिखाए परचीअ ते अल्लाह आबाद जी धरतीअ ते उर्स सोहणे साईं जो हल त हलूं यार दिल बर ॾे 23-24 नवंबर ते उर्स सोहणे साईं जो अल्लाह ॾिस तूं हिकिड़ो भेरो सजण मुंहिंजे जो देरो हाँ हाँ सजण मुंहिंजे जो देरो अल्लाह ॾिस तूं हिकिड़ो भेरो सजण मुंहिंजे जो देरो हाँ हाँ सजण मुंहिंजे जो देरो रहमत आ उन नगरीअ ते अल्लाह आबाद जी धरतीअ ते उर्स सोहणे साईं जो हल त हलूं यार दिल बर ॾे 23-24 नवंबर ते उर्स सोहणे साईं जो अल्लाह दावत चई सारन दूध सिकंदर पारन हाँ हाँ दूध सिकंदर पारन अल्लाह दावत चई सारन दूध सिकंदर पारन हाँ हाँ दूध सिकंदर पारन दावत रखी दिलड़ीअ ते अल्लाह आबाद जी धरतीअ ते उर्स सोहणे साईं जो हल त हलूं यार दिल बर ॾे 23-24 नवंबर ते उर्स सोहणे साईं जो सजण मुंहिंजे जे मर्ज़ीअ ते अल्लाह आबाद जी धरतीअ ते उर्स सोहणे साईं जो हल त हलूं यार दिल बर ॾे 23-24 नवंबर ते उर्स सोहणे साईं जो।